अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद को कीअं चवे आउं जोई आहियां सोई आहियां हमेशह सिंध वासियुनि सिंध खां रहंदड़ परदे में दोस्तनि परस्तारनि मूंसां प्यारु कयो आहे। हमेशह परे परे खां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां फ़ोनूं ईंदियूं आहिनि त तव्हां फिल्म में अचो। हीअ फिल्म शिकारपुर जंहिंखे तारीख़ जो हिकिड़ो हिसो चवंदा आहिनि, शिकारपुर वासियुनि पंहिंजी महिनत कई आहे। हीअ फिल्म एहसासनि ते रिश्तनि ते जेके ज़ालिम माण्हू आहिनि, जेके ग़रीबनि जे हक़नि ते धाड़ो था हणनि ऐं उन्हनि ज़ालिमनि सां मुआदो अटकाइण जे लाइ हिन फिल्म जो नालो आहे टाइगर बादशाह। हिन फिल्म जो डायरेक्टर ऐं प्लस में उन टीपी जा काफ़ी सारा एल्बम एज़ अ कैमरामैन पंजाब में कया ऐं हू पाण टेक्निकल माण्हू आहे। मां हुनजी महिनत ॾिठी आहे, हुनजी महिनत इंशाअल्लाह ताला तव्हांखे पसंदि ईंदी। राइटर आहे असांजो, डायरेक्टर आहे, कैमरामैन फयाज़ लाशारी। हिन जे लाइ दुआऊं। हिन फिल्म जो असिस्टेंट डायरेक्टर मीर मुर्तज़ा। माना सीन ते महिनत थी आहे। महिनत अल्लाह ताला चोर जी बि नाहे विञाईंदो इंशाअल्लाह ताला। हीअ फिल्म सिंध वासियुनि जे लाइ या जेके परदे में असांजा ॾिसंदड़ असांजा चाहींदड़ परस्तार रहनि था, असांजी हिन फिल्म खे ज़रूरु ॾिसिजो। फिल्म जो नालो आहे टाइगर बादशाह।